मंछर ढंढ चयो वञे थो त मंछर जंहिंखे पाणीअ जी ढंढ हुअण सां गॾोगॾु खीर जी नहर सम्झियो वेंदो हो, जेका नबातात ऐं हयातात लाइ ज़िंदगीअ जी अलामत हुई, हाणे ज़हरीले पाणीअ में तब्दील थी चुकी आहे। हिकु उहो दौरु हूंदो हो जॾहिं मंछर ऐं उतां जे इर्द गिर्द रहंदड़ ॻोठाणनि जी आबादीअ खे इहा ढंढ ज़िंदगी बख़्शींदी हुई, पर अफ़सोस हाणे उहा ई ढंढ उन्हनि माण्हुनि खे ज़िंदगीअ खां दूरि कंदी पई वञे। हिकिड़ो वक़्तु उहो बि हूंदो हो जॾहिं मंछर में ज़िंदगियूं ॿेड़ियुनि ते हूंदी हुयूं ऐं माण्हू उन ते खाईंदा बि हुआ त उन ते कमाईंदा ऐं घुमंदा फिरंदा बि हुआ। मंछर जेका ॾखिण एशिया जे मिठे पाणीअ जी ढंढुनि मां हिकु वॾी ढंढ लेखी वञे थी, इहा सिंध सूबे जे ज़िले दादू ऐं जामशोरे में वाक़िअ आहे। मंछर जी पखेड़ तक़रीबन 233 स्क्वायर किलोमीटर आहे, जेका ॿोॾि जी सूरतहाल में वधी 400 खां 450 स्क्वायर किलोमीटरनि ते पखिड़िजी वेंदी आहे। सन 1990 ईस्वीअ खां अॻु सिंध जी इहा ख़ूबसूरत ढंढ ज़िले दादू, जामशोरे ऐं सेवण जे माण्हुनि लाइ रोज़गार जो ज़रियो पिणु हुई। तक़रीबन 45,000 खां 50,000 जे लॻभॻि आबादीअ जो दारोमदार हिन ढंढ सां ई वाबस्ता हूंदो हो। केतिरा ई मलाह मच्छी पकिड़ण, ॿेड़ियूं हलाइण ऐं बहैसियत मज़दूर जे कमु कंदा हुआ। सन 1944 ईस्वीअ वारे ॾहाके जे अंदरि मंछर में 60 खां वधीक क़िस्मनि जे नायाब नसुलनि जूं मच्छियूं मौजूदु हूंदी हुयूं, जंहिंमें ॾाही, कुरड़ो, मोराखो, ॼरको, पापलेट, खॻो, पोपरी, पलड़ी ऐं ॿियूं शामिल आहिनि ऐं उन वक़्तु हज़ारे मण मच्छी मारी वेंदी हुई। साईं कहिड़ी तरह ॾिसो था हिननि जे माहौल खे? जी मां ई दोस्त ॾिठा आहिनि, पंहिंजा मोहाणा आहिनि जी, ऐं हिननि में एतिरो त रंज आहे, ॾुख आहे, ग़म आहे, सची ॻाल्हि आहे त हू ॻाल्हाइण बि नथा चाहिनि। हा, का बि हिते हुकूमत जी किथां जी बि के NGOs आहिनि, हेॾियूं दावाऊं आहिनि सॼी दुनिया में जी, त हेतिरो कुझु ॾियूं कयूं था। हीअ तव्हां ॾिसंदा हूंदो, हीअ ॿार ग़रीबड़ा आहिनि जी, हीअ ख़र्ची घुरनि था, हीअ वॾा आहिनि, कुझु बि ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहिनि त असां माना ॻाल्हायूं, आवाज़ उथारण लाइ तयारु कोन्हनि त असांजी ज़िंदगियूं न खाधो आहे, न पीतो आहे, न घर आहिनि, को रोज़गार कोन्हे, परेशानी आहे, माना परेशान आहियूं। इवन मां उन्हनि खां पुछियो त मच्छी वग़ैरह ठीके ते आहे, कीअं आहे, चवनि था मंछर में एतिरो त गंदो पाणी आहे, मंछर मच्छी कोन्हे का। अच्छा, माना मच्छी हूंदी त अॻ में रोज़ी थींदी मोहाणनि जी, हीअ सॼो इलाइक़ो ज़रखेर हूंदो, बेह, कुम, ॿियूं अलाए केतिरे क़िस्म जो माना जेको आहे इहा मंछर मां जी, माण्हू कमाईंदा हुआ, मोहाणा कमाईंदा हुआ, आसूदा हूंदा। सही, पर हीअ ग़रीब सिर्फ़ु आवाज़ उथारण लाइ बि तयारु कोन्हनि, इंतिहाई ॾुख में आहिनि, रंज गम में आहिनि, त असां छा ॻाल्हायूं। सभई माण्हू अचनि था, भरे बि वञनि था, आवाज़ पोइ अचे थो, उथारियूं था, पर माना उनजो को तदारु कोन्हे, का शइ मिले कोन थी। असां त हिनखे इलाज था कयूं त कुझु ॻाल्हायो, ग़रीब ॻाल्हाइण लाइ बि तयारु कोन्हनि। सिंध जी हिन ख़ूबसूरत ढंढ में न रुगो मच्छी हूंदी हुई, पर गर्मियुनि सर्दियुनि जी मौसम में नायाब नसुलनि जा ॾेही ऐं परॾेही पखी उॾाम करे अची हिन ख़ूबसूरत ढंढ जी सूंहं खे 4 चंड लॻाए छॾींदा हुआ। मंछर जे मिठे पाणी हुअण करे ढंढ जे अंदरि केतिरनि ई क़िस्मनि जा कुदरती गाह थींदा हुया ऐं माण्हू उन्हनि गाहनि खे कटे मार्केट में विकिरो करे पंहिंजी ज़िंदगीअ जो गुज़ारो कंदा हुआ। उन खां अलावा हिन ढंढ जे अंदरि कुदरती तौर ते किरड़, बबर, टाल्ही, निम ऐं सिरह जा निहायती ख़ूबसूरत वण हिन ढंढ जी सूंहं में वाधारो कंदा हुआ। मंछर जा माण्हू माहीगीरीअ खां सवाइ हज़ारे एकड़ ज़मीन ते फ़सुल लॻाईंदा हुआ, पर बदकिस्मती सां इहो चवणो पइजी रहियो आहे त हुक्मराननि मुख़्तलिफ़ मनसूबा जोड़े फैक्ट्रियुनि मां ईंदड़ गंदो ऐं ज़हरीलो पाणी सिम नाले ज़रिए सिधो मंछर में छोड़ कयो, जंहिंजे नतीजे में 60 खां वधीक क़िस्मनि जी मच्छी, 30 क़िस्मनि जा गाह, 100 क़िस्मनि जा परदेसी पखी, वण, ज़राअत ख़तमु थियण सां गॾोगॾु माखीअ जहिड़ो मिठो पाणी ज़हर थी वियो। मंछर में लगातार ज़हरीले पाणीअ जी आमद बंदि न थियण करे लखें एकड़ ज़मीन सिम ऐं कलर बणजण करे गैराबाद थी चुकी आहे। हज़ारे हारी बेरोज़गार थी लॾ पलाण करे चुका आहिनि ऐं हज़ारे मोहाणा पंहिंजा अबाणा अझा छॾे दरबदर जूं ठोकरूं खाइण ते मजबूर थी चुका आहिनि। अफ़सोस सिंध जी हिन ख़ूबसूरत ढंढ खे ॼणु कंहिंजी नज़र लॻी वई हुजे। गुरबत जे हिन दौर में महांगाईअ जो कारीहर हर रोज़ हज़ारे माण्हुनि खे कखींदो थो वञे। हिकु उहे मंछर जा मुफ़लिस माण्हू जेकी पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम थी करे उहो गंदो, सिहत लाइ हानिकार, ज़हरीलो पाणी इस्तेमालु करे ख़तरनाक बीमारियुनि में जकड़ियल आहिनि। लॻायल मिठे पाणीअ जा RO प्लांट पिणु मंछर जे ॻोठाणनि खे को फ़ाइदो न ॾेई सघिया आहिनि ऐं मंछर समेत ॿियनि ॻोठनि जा माण्हू पीअण जे साफ़ पाणीअ लाइ पिणु मजबूर आहिनि।